अस्सलाम वालेकुम। अज है 14 जुलाई वेनसडे। हाँ वेनसडे सदाई मां विसरी वेंदी आहियां एज़ यूजुअल। असां वटि सुबुह टाइम ते लाइट कोन्हे, 10:15 थिया आहिनि ऐं हिते मां हिननि सभिनी चढियुनि में इलास्टिक विझी वरिती आहे ऐं इहो मुंहिंजो कमु ख़तमु थी वियो। कुझु कमु मां ॿाहिरि करे आई आहियां, कुझु सुराण बि कमु करे छॾियो आहे जेको मां तव्हां सां पोइ शेयर कंदमि जीअं लाइट अचे। ऐं हाणे थोरी देरि हलूं था ॿाहिरि। ॿाहिरां जो हे हाल आहे। ऐं अॼु मां हिते ट्रिमिंग कई आहे प्लांट्स जी। हिननि जूं सॼियूं जेके लड़ियूं हेठियूं लड़कनि इलाही उहे कटे छॾियमि। कुझु ॿियनि प्लांट्स मां बि कटिंग कई आहे ऐं जेके मां खणी वेंदमि पंहिंजी भेण लाइ प्लांट्स, त बेबी सनरोज़ ऐं जेड प्लांट जूं कटिंग्स मां जेके आहिनि इहे हाणे हयूं आहिनि ऐं कुझु वरी ऑलरेडी कुंडनि में आहिनि, प्लास्टिक जे कुंडनि में, जीअं मनी प्लांट आहे उहे खणी वेंदमि। ऐं हिन में कुझु मिटी पई आहे बोरीअ में, या अॼु मूंखे हिन पंहिंजे दॿे में लाराइणी आहे त जीअं हिकिड़े हंधि थी वञे। ऐं जेके कटिंग्स ऐं ट्रिमिंग ऐं अलाए छा छा कयो अथमि उहो सॼो गंद हिते पियो आहे। कम वारी माई अञा न आई आहे, हुनजी मर्ज़ी हूंदी आहे, कॾहिं 9 बजे अचे बीह रहंदी आहे, कॾहिं निंड फिटाईंदी आहे, कॾहिं मंझंदि करे ईंदी आहे। सो हिते इहे सॼो कचिरो निकितो पियो आहे त हाणे इहो थींदो साफ़ु जेसिताईं इहे अचे। ऐं सुराण जेको आहे सुबुह सां ठाहियो आहे केक जेको हूअ खणी थी हलणु चाहे लाड़काणे। उनजी जेका रेसिपी आहे उहा वेंदी कुक पैड ते। ऐं कुक पैड जो जेको आहे ईअं आहे त तव्हांखे उहो ऐप आहे उहा डाउनलोड करणी पवंदी, पोइ तव्हां कंहिंखे बि फॉलो करे सघो था। सो हाणे अंदरि हलंदासीं जेसिताईं मासी अचे तेसिताईं घर जो हाल बुरो आहे। हे आहे इहो केक जेको सुराण ठाहियो आहे। सुराण जो नालो ॿुधाए। इटालियन चियांबले केक। हा पाण वाराए ॿुधाए, मूंखे नथो अचे। इटालियन चियांबले केक। सो हीअ सुराण हे केक खणी हलंदी लाड़काणे। ऐं सुरहान्स रेसिपीज़ जे नाले सां हिन जो फेसबुक पेज आहे, उन ते बि हिन जी रेसिपी ईंदी ऐं कुक पैड ते पिक्चर्स सां गॾु वेंदी। सो हीअ ॾाढो लॻे थो मज़ेदार, पर हाणे मां त सफ़ा थोरो खाईंदमि। हलो सही आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ठीकु आहे न। सो इहो आहे कमु सुरहाण जो। ऐं मां हाणे कंदमि पंहिंजी पैकिंग। बैग कल्ह कढियो पर हुन में विधो कुझु न आहे, उहो सभु हाणे थी विझां। अॼु मथियों खानो साफ़ु करायो अथमि हिन सदोरी ज़हरा खां। हिनखे मां चयमि अॼु मथां जी सफ़ाई न करे, पखा साफ़ु करायमि चारई ऐं ठीकु ठाकु जेको आहे पखनि जो कचिरो निकितो। बाक़ी सफ़ाइयूं त हाणे वापसी ते कंदासीं, पर इहा कुझु सफ़ाई अहिड़ी हुई जेका हिन महिल करणी हुई। छो हीअ ॼारा जेके आहिनि हेठि पट ते इहे सॼा हिन मां लथा आहिनि। कपिड़ा कल्ह धोता अञा ताईं न वेढ़िया आहिनि, उहे हाणे वेढ़ींदमि। सो कमु हलंदो थो रहे। ऐं हीअ मथां शेल्फ तां ही शयूं लाथियूं आहिनि, उनखे साफ़ु करिणो आहे। हीअ फ्रेम परे खां मां पहिरीं शेयर कयो, अॼु मां वेझो खां थी शेयर कयां। एम्ब्रॉयड्री सुगंध कई आहे, हिन में कॉपर कलर जी ज़री बि हई अथई। हीअ बटण जेके आहिनि अमेरिका मां मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे अंग्रेज़ियाणी, कुझु 70 ईयर्स जी हूंदी हिन महिल, त उन मूंखे हीअ गिफ्ट में बटण मोकिलिया हुआ। त इन्हनि खे प्रिज़र्व करण लाइ, इन्हनि खे संभाले रखण लाइ मां गुलनि जी जाइ ते इहे बटण हया आहिनि। ऐं पर्ल्स त हीअ पंहिंजा ई हुया घर में, बाक़ी एम्ब्रॉयड्री जेका आहे सुगंध कई आहे। ऐं उनखां सवाइ हीअ हिकिड़ो मुंहिंजो शाहकार आहे एम्ब्रॉयड्री थियल, एॾी मुहबत सां मां भरियो हो ऐं एॾो मूंखे पसंदि आहे। हीअ फ्रेम जंहिंजी हद न आहे। सो हीअ सॼो लॉन्ग एंड शॉर्ट स्टिचिस ऐं फ्रेंच नॉट्स डिफरेंट उन में शेड्स में। सो हीअ मुंहिंजी फेवरेट एम्ब्रॉयड्री। त मां चयमि इहो लथा आहिनि हेठि त इहे बि तव्हांखे ॾेखारे छॾियां। हे हिकिड़ो की चेन होल्डर हुयो रिक्शा जो, पर मां हिनखे जेको आहे ईअं डेकोरेशन पीस करे छॾियो आहे। हे मुंहिंजूं कैंडल होल्डर्स आहिनि, हे हीअं। त हिननि खे धोईंदमि ऐं पोइ वापसि रखंदमि। कैंडल्स में बि मिटी पइजी वई आहे हर शइ में, छो त इहो शेल्फ जेको हूंदो न मथे असां तारीख़ खां साफ़ु कराईंदासीं, असांजे हथु न पुॼंदो आहे। ज़हरा हीअ असांखां डिघी आहे, सो कुर्सी रखी अॼु हिन खां इहे सभु शयूं लारायूं आहिनि। ऐं 2 मुंहिंजूं बास्केट्स आहिनि। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिननि खे मां पाणी विझी पिसाए रखियो आहे त जीअं मां हिनखे धोआं। हे कोई 1997 में हीअ मां वरिती हुई जिदे मां। असां जॾहिं उमिरो करणु वियासीं त माण्हुनि जेके सोन वठंदा आहिनि, कुझु बि वठंदा आहिनि, त उहे मां वरी घर जी शयूं पई वठां ऐं ॿारनि जूं। हीअ बास्केट मां हैदराबाद मां वरिती, सो धोइण लाइ रखियूं आहिनि हिते, छो त हिननि खे साफ़ु उघण सां को हुननि जो मसइलो हल न थींदो। त इहो कुझु कलेक्शन हुई मुंहिंजी जेका मथे वारे शेल्फ ते हुई, त मां सोचियो तव्हां सां शेयर कयां। भई हली वई कमु करे ऐं हिते जेको आहे मिटी लाराए छॾियमि हिन में, हिनखे कॉर्नर में करे छॾियो अथमि। सॼा जेके पाटड़ा हुया इहे हेठि थिया आहिनि, बोरी ख़ाली आहे, इहा उछलाइबी लाज़मी। सो हितां जो कमु थी वियो आहे प्रॉपरली। ऐं सुराण हाणे कपिड़ा सुकणा विझंदी पंहिंजा हिते स्टैंड ते। मां हितां राति जो पंहिंजा लाहे छॾिया त हाणे हूअ थी धोई।
सो उन खां पोइ प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, लंच ठाहिणो आहे, ऐं ॾिसूं था अञा ॿियो छा छा थो थिए। 1:30 थियो आहे, सुराण वई आहे निमाज़ पढ़णु, ऐं मुंहिंजी तयारी पकी आहे। मुंहिंजो बैग आहे जेको ऑलमोस्ट पैक आहे, ॿारनि जे कपिड़नि सूधो। इहे मुंहिंजो ट्रेवलिंग बैग आहे नंढिड़ो जेको मां खणंदी आहियां, शोल्डर बैग। ऐं इहे मुंहिंजो आहे हैंड बैग जंहिंमें असां खाधो पीतो विझंदासीं। सो ऐं हिते कपिड़ा कढी रखिया आहिनि इहे, त इहे इस्त्री कंदमि जेके मां पाए वेंदमि। घर जी पैकिंग ऐं सभु कम थी रहिया आहिनि गॾु गॾु। ऐं सुराण केक कटे हिन बॉक्स में विधो आहे, इहो असां खणी वेंदासीं। कूलर हिते धोई रखियो आहे, ट्रेवलर इन में पाणी पवंदो रस्ते लाइ। ऐं मानी पची रही आहे मुंहिंजी, हिते मां पेड़ा ठाहे रखी वई आहियां। लंच कोन कंदासीं असां, फ्रूट वग़ैरह खाधोसीं, कुझु अहिड़ो ई लंच कयो आहे। ऐं हिते मुंहिंजो इहे चिकन जेको आहे फ्राई थींदो, इहो राति जे लाइ। छो त मां रस्ते में नथी चाहियां त असां कंहिं हंधि लहूं ऐं कंहिं हंधि ॿाहिरां जो खाधो खाऊं, वायरस जे हुन हिसाब सां एहतियातनि। न त हूअं असां अक्सर कुझु असांजा रस्ते में फेवरेट रेस्टोरेंट्स आहिनि, पर असां उन्हनि खे स्किप कंदासीं। सो वेंदसि मुंहिंजे भाउ सां गॾु, उहो ईंदो शाम जो, असां निकिरंदासीं। त हीअ 5 बजे ताईं व्लॉग मूंखे अपलोड बि करे छॾिणो आहे अॼु, छो त उनखां पोइ असां निकिरी वेंदासीं त पोइ असांखे इंटरनेट जी सहूलियत न हूंदी। सुराण ॾाढियूं पिक्चर्स कढियूं हिन में, हिन टॉफ़ी वारी डिश में विझी पंहिंजे केक जूं। सो हाणे मां मानी पचाईंदमि। 2:30 थिया आहिनि ऐं हाणे मां विझी आई आहियां, बसि थोरी देरि में निमाज़ पढ़ंदमि। ऐं उनखां पोइ जेको आहे सनी तुली पैकिंग अञा रहियल आहे, घर खे चङी तरह सां बंदि करणु उहो रहियल आहे। ऐं हीअ व्लॉग 5 बजे ताईं तव्हां ॾिसी सघंदव इनशाअल्लाह। ऐं लाड़काणे वञी करे रेगुलर त मां वीडियोज़ जो नथी दावा करे सघां, वाइदो नथी करे सघां, पर उते जेको बि कुझु ॾेखारण जहिड़ो हूंदो त मां रिकॉर्ड करे ज़रूरु तव्हां सां शेयर कंदमि। अगरि किथे बि वियासीं, पहिरीं ॻाल्हि त वायरस जे करे अञा ताईं दहशत तारी आहे असां ते, त घणो असां घुमण रुलण जो कोई प्लान कोन ठाहियो आहे। पर पोइ बि थोरो घणो हेॾा होॾा जेको वञिबो एहतियात सां SOPs खे फॉलो करे, त उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं मुंहिंजो जेको आहे डिनर रेडी थी वियो, लंच त न चवां, पचायो हिन महिल आहे राति जे लाइ। ठीकु आहे न, सॼी शयूं यादि करे हिकिड़ी हिकिड़ी शइ खईं अथमि। ऐं मुंहिंजी आदत आहे हमेशह त मूंखे कंहिंजे लाइ छा खणी वञिणो हूंदो आहे त मां उहा लिस्ट ठाहींदी आहियां, फ्रिज ते हणंदी आहियां, ऐं पोइ उन में उहे शयूं लिखंदी वेंदी आहियां। मां सुराण खे बि चवंदी आहियां त काई शइ अहिड़ी हुजे जेका खणी आहे त उनखे तूं इन में लिस्ट में लिखंदी वञिजांइ। ऐं पोइ जॾहिं मुंहिंजो पैकिंग जो टाइम ईंदो आहे त मां उन में जेके शयूं खणंदी वेंदी आहियां, विझंदी वेंदी आहियां, उन्हनि ते टिक खणंदी वेंदी आहियां त हे शइ डन आहे। त पोइ अहिड़ी तरह मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त बाक़ी छा रहिजी वियो आहे। त माशाल्लाह कुझु न रहिजी वियो आहे। सनी सनियूं शयूं आहिनि, नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि। असां हिक ॿिए खे इहे ई ज़री ज़री शयूं ॾेई ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहियूं, ॾाढो असांखे मज़ो ईंदो आहे इहो सभु कुझु कंदे। इहा ई ख़ुशी आहे। बाक़ी हाणे माल मिल्कियतूं सोन ऐं इहे त नथा ॾेई सघूं, हिक ॿिए खे प्यारु ॾेई सघूं था, केयर करे सघूं था, यादि रखी सघूं था, नंढियूं नंढियूं ख़ुशियूं हिक ॿिए सां शेयर करे सघूं था। ऐं असांजो त माशाल्लाह अमां जो ऐं असां भेनरुनि जो ख़ासि तौर ते पाण में एतिरो प्यारु आहे जो असांजे लाइ हिक ॿिए ॾांहुं अचणु वञण बि हिकिड़ो वॾो तोहफ़ो हूंदो आहे। असांजे लाइ इहो ई इलाही हूंदो आहे। शयुनि जी त असांखे ॻाल्हि बि यादि न हूंदी आहे, त कुझु ॾिबो वठिबो बि आहे, पोइ उहो ॿिए नंबर ते आहे। पहिरें नंबर ते इहो आहे त असां हिक ॿिए ॾे अचूं वञूं। सो अॼु तव्हांखां मोकिलायां थी हिन महिल। ठीकु आहे, हाणे ॿिए पहिरीं जी निमाज़ पढ़ंदमि, पोइ वाइंड अप कंदमि। शयूं घर दर दरियूं विथियूं सभु जेके बि आहिनि उहे संभाले करे बंदि करणियूं आहिनि, छो त 4 ॾींहं अगरि घर खां ॿाहिरि हूंदासीं त मिटी त आहे ई आहे, ऐं बारिश लाइ केतिरी थींदी ख़बर न आहे, त उहो बि एहतियात करे वञिणो आहे। त पोयां अगरि ॾाढो घणो मींहुं वसे त पोइ छा करिणो आहे पोयां। ऐं चाॿियूं पंहिंजे भाउ खे ॾेई वेंदमि मां, जेको हिते रहंदो आहे कराची में। ऐं ॿियो नंढो भाउ आयल आहे, उहो माशाल्लाह असां सां हलंदो। ऐं पहिरियों त असांजो इरादो त बिल्कुलु राति जो निकिरंदासीं, त सुराण ॾाढी मायूस थी वई, चईं त पोइ मां कुझु बि वीडियोज़ न ठाहे सघंदमि रस्ते जूं। पर मुंहिंजो भाउ चयो त 5 बजे खनि निकिरंदासीं। सो उहो अची वेंदो, त उन सां असांखे इहो फ़ाइदो थींदो जो थोरो ॾींहुं हूंदो त असां कुझु न कुझु वीडियो रस्ते जी भरे सघंदासीं। सो जेको बि थियो रस्ते में उहो कोशिशि कंदमि त कुझु न कुझु रिकॉर्ड कयां, की यादूं को ख़ुशगवार मंज़र उहे तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। सो अॼु मोकिलायां थी, इनशाला मिलंदासीं, गॾु हूंदासीं। ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ऐं इनशाला वरी ॿिए व्लॉग ताईं इजाज़त ॾियो। ज़िंदगी रही त इनशाला ज़रूरु मिलंदासीं, इते ई मिलंदासीं जिते हींअर पिया मिलूं। अल्लाह भाई।